ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था मीठी मीठी ॿार बाबा असांखे चवनि था कि असांखे सदा ये यादि रखिणो आहे कि हिन सृष्टि ते इहा सृष्टि रंगमंच ते ड्रामो थो हले। ये 5000 साल जो ड्रामो आहे। ये 5000 साल जो ड्रामो ये चक्कर कटजंदो ई रहंदो। हिन सृष्टि रंगमंच ते जेको ड्रामो थो हले न हिते चक्कर हलंदो ई रहंदो। ये 5000 साल में जेको बि अॼु थियो वो 5000 साल पहिरियों बि थियो हुयो, पोइ बि थींदो। ये फिरंदो ई रहंदो। बाबा चवनि था त हिन में कोई नई ॻाल्हि न आहे त असांखे सदा बेफ़िक्र रहणो खपे। है न, कॾहिं बि मन में प्रश्न हुजे न कि ईअं छो थो थिए, हाणे छा थींदो, ईअं छो थो करे, त बाबा चवंदा आहिनि कि सदा यादि रखो कि 5000 साल जो ड्रामो फिरंदो ई रहंदो। हिन में कोई नई ॻाल्हि न आहे। त बाप चवनि था कि छो जो ये सृष्टि रंगमंच चईंदा आहिनि न, सृष्टि हिकु रंगमंच आहे। न, माण्हू चईंदा बि आहिनि कि सृष्टि हिकु रंगमंच आहे। हिते खेल हलंदो ई रहंदो। आए दिन दुनिया में खेल हले ई थो न, कोई कंहिंजे लाइ रुके थो। अॼु माण्हू चए फलाने जी तबियत ठीकु न आहे, फलाने सां ईअं थियो, फलाने सां ईअं थियो, त कुझु रुके थो छा? खेल त हलंदो ई थो हले। त उहो ई बाबा बि असांखे चवनि था कि खेल त हलंदो ई रहंदो, कोई कंहिंजे लाइ रुकंदो न आहे। लेकिन असांखे छा करिणो आहे? असांखे सदा परमात्मा जी यादि में रही करे पंहिंजो पार्ट वॼाईंदा रहो। असांखे सदा परमात्मा खे यादि करे पंहिंजो पार्ट वॼाईंदा रहो। है न, अॼु असां सोचूं कि भई हीअं थियो, हीअं थियो, हीअं थियो, पर कुझु बि थियो, अॼु माण्हू रोटी नथो खाए। हा, माण्हू मजबूरी सां हलनि था, ख़ुशी न आहे, मजबूरी सां माण्हू हलनि था। न, माण्हुनि जो माउ पीउ जी अगरि इच्छा न हूंदी, घर वारनि जी इच्छा न हूंदी आहे, लेकिन ॿारनि जे लाइ माउ पीउ खे संबंधनि खे करिणो ई पवंदो आहे। ईअं ई त हलंदो न। भई अॼु अगरि कंहिंजी इच्छा न आहे घर में कंहिं ॻाल्हि जे लाइ, लेकिन ॿारनि जे लाइ माण्हुनि खे करिणो थो पए। ईअं ई टाइम बीतजंदो आहे। थोरो समय लॻंदो आहे कि असां कीअं करूं न, लेकिन माण्हू ॿार हूंदा आहिनि न, ॿार हिक ॿिए जे लाइ, हिक ॿिए जी ख़ुशी जे लाइ, त माण्हू हलंदो रहंदो अॻियां। तॾहिं त सृष्टि हलंदी न। अगरि ईअं सोचनि हा माण्हू भई सतयुग खां पोइ त्रेता आया, भई सतयुग में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, केॾो सुख, केॾो ख़ुशी हुई। पोइ धीरे धीरे उन्हनि जो राज्य ख़तमु थींदो वियो। लेकिन हुन समय जे उन्हनि राज्य कयो, जॾहिं लक्ष्मी नारायण बि शरीर छॾियो हूंदो, त हुन समय बि माण्हुनि सोचियो हूंदो न, जेका उन्हनि सां गॾु रहंदा हूंदा, उन्हनि जे ॿारनि कि अरे मुंहिंजा माउ पीउ हली विया, पर उहो छा करनि हाणे? पोइ उन्हनि खे पंहिंजो राज्य करिणो आहे, पंहिंजे ॿारनि जे लाइ, ॿियनि जे लाइ जीवन जीअणो आहे, अॻियां वधिणो ई आहे। त बाबा चवनि था ॾिसो, समय ईअं अॻियां वधंदो वेंदो आहे। असां सोचंदा आहियूं इहो माण्हू न आहे त कीअं करूं, इन जे बिना मज़ो नथो अचे, मन नथो लॻे, मन नथो मञे, थींदो आहे न। छो जो असां जेकी ॻाल्हि, अगरि सम्झो कोई त्योहार अगरि तव्हां हमेशह कंहिंसां मल्हाईंदा आहियो, जीअं ॿार आहिनि अॼुकल्ह, हाणे ॿार वॾा थींदा
त अॼुकल्ह ॿार ॿाहिरि पढ़णु वञनि था, ॿाहिरि जॉब बि करनि था, ॿाहिरि शादी करे हली वेंदा, लेकिन सालनि खां तव्हां उन्हनि सां गॾु ई त्योहार मल्हायो था। पर ॿार हली वेंदो त छा त्योहार न मल्हाईंदसि? हिकु बार थोरो लॻंदो आहे, पोइ ॿिए साल खां आदत पइजी वेंदी। त हीअ आदत विझण ई परिवर्तन ई ज़रूरी आहे न। हाणे जे माण्हुनि खे गर्मी सुठी लॻंदी आहे, भई गर्मी में अंब ईंदा आहिनि, त माण्हुनि जी आदत पइजी वेंदी आहे कि अंब सां खाईंदा आहिनि। पर पोइ हाणे अंब ख़तमु थींदा त ॿी कोई चीज़ सां आदत विझंदा। वरी सर्दी में माण्हुनि जी आदत पइजी वेंदी आहे कुझु उन सीज़न प्रमाण खाइण जी, वरी उहा हली वेंदी आहे। त परिवर्तन त हर समय आहे ई सही, असांखे हर समय कुझु न कुझु छॾिणो थो पए, उन जे बदिले असांखे ॿी चीज़ मिले थी न, नथी मिले। अॼु माउ पीउ शरीर छॾंदा त ॿारनि खे मतिलबु ॿार जेका आहे उहे वॾा थी विया, वॾो थियण त अॼुकल्ह सभी थो चाहे न। अॼु माण्हू चए थो माउ पीउ जे वॾनि जी कोई ॿुधे नथो, पंहिंजी हलाए थो, है न। पंहिंजे हिसाब सां सभु हलनि था। चलो माउ पीउ शरीर छॾे छॾी त चलो ठीकु आहे, हाणे मां पंहिंजे हिसाब सां पाण ई हलंदमि। पोइ माण्हुनि खे वणे नथो, भई वॾा आहिनि त उन्हनि जो कोई ॿुधे नथो, उन्हनि जी कोई हलणु नथो ॾे। चलो उहो बि फ्री थी विया हिकु तरीक़े सां, त हाणे उहो ॿियो शरीर वठी करे पंहिंजो पाठ वॼाए न, उहो बि पंहिंजे अॻियां जो जीवन जीअनि। हाणे आत्मा खे त हिकु शरीर छॾे करे ॿियो वठिणो ई आहे, जीवन जीअणो ई आहे। पर हुन जे शरीर छॾण खां पोइ तव्हांखे वॾोपन मिली वियो जो खपंदो हुयो, त तव्हां हाणे आराम सां करो पंहिंजी जो बि करिणो। त माण्हुनि खे उहो वणे नथो, मज़ो नथो अचे। छो जो छा थींदो आहे, भई वॾो ईअं ई न थींदो आहे। जेको वॾा हूंदा आहिनि न, उहा काफ़ी अनुभवी बि हूंदा आहिनि किथे। अॼुकल्ह जे ज़माने वारा पंहिंजे हिसाब सां, वॾा पंहिंजे हिसाब सां, है न। त वॾनि खे बि ख़ुशि करण जो तरीक़ो अचिणो खपे। भले तव्हांखे पंहिंजे हिसाब सां हलणु सुठो लॻंदो आहे, लेकिन असांखे उन्हनि खे हीअं महसूसु न कराइणो आहे कि भई उन्हनि जी कोई वैल्यू ई न आहे, उन्हनि जो कोई कमु ई न आहे, है न। इहे असांखे न उन्हनि खे अहसासु कराइणो खपे। त हर जीवन जीअण जी बि कला हूंदी आहे न, इहे कलायूं माण्हुनि खे नथी अचनि, और सिखाइण ते बि माण्हू सिखे नथो। माण्हू सोचे थो न असां जो करूं था असां बिल्कुलु ठीकु करूं, त कोई माण्हू सिखाइण ते सिखे नथो। पोइ जॾहिं समय बीती थो वञे, पोइ माण्हू रोए थो वञे, पोइ माण्हू हिक ॿिए खे यादि थो करे न। अॼु घर में ॿ भाउ भेण बि हूंदा, साथ रहंदा त लड़ंदा। माउ पीउ बि चईंदा आहिनि न ॿार त लड़ंदा ई न, असांखे ईअं न चइणो आहे कि ॿार लड़ंदा ई आहिनि, असां ईअं न चऊं। असांजे हथ में आहे असां उन रीति रस्म खे परिवर्तन करूं। भई माण्हू चईंदा न ॿार आहिनि त लड़ंदा ई सही, इहा सोच ख़तमु करणी आहे, इहे शब्द ख़तमु करणा आहिनि। माण्हू चईंदा न ॿ लेडीस आहे त लड़ंदी त सही, न लड़ंदी, न लड़ंदा ॿार, न लड़ंदी लेडीस। माण्हू चईंदा घर में लड़ाई झगड़ो त थींदो ई आहे, न थींदो, अॼु खां न थींदो, हाणे खां न थींदो। छो जी हाणे सतयुग अचण वारो आहे, सतयुग में ईअं न थींदो। सतयुग में घर घर में सुख शांति हूंदी, सतयुग में बि भाउ भेण हूंदा, संबंधी हूंदा, हुते थोरी लड़ंदा आहिनि। इहे त दुनिया में कहानियूं ॾेखारे छॾी अथनि। भई कृष्ण जी दुनिया में बि ईअं लड़ाई थींदी हुई, हीअं थींदो हुयो, पर न थींदो हुयो। त बाबा चवनि था कि असांजे हथ में हूंदो आहे सभु कुझु परिवर्तन करणु, है न। असां चाहियूं त पंहिंजे घर में ओड़ो माहौल सुठो रखी सघंदा आहियूं बिना लड़ाई झगड़े।
न लड़ाई झगड़ो छो थींदो आहे? अगरि असां हुनजो मूल कारण ॾिसूं त किथे न किथे असांजी बि ग़लती थींदी आहे न, साम्हूं वारे जी ग़लती न थींदी आहे, किथे किथे असांजी बि ग़लती थींदी आहे न। ऐं हर हिकु घर में हर हिकु मेंबर जी कोई न कोई वैल्यू, कोई जेसि ताईं उहा आहे तेसि ताईं हुनजो उते कोई न कोई पार्ट आहे। त असांखे हीअं न करिणो आहे की असांखे बिल्कुलु ई उन्हनि खे नेग्लेक्ट करिणो आहे। भई घर में ॿार आहिनि त ॿारनि खां बि असांखे उन्हनि जी बि ॿुधणी खपे, उन्हनि जी बि मञणी खपे। चलो मञो न, कम से कम उन्हनि जी बि असांखे ॿुधणी खपे, राय सलाह की हा हुनजी छा मर्ज़ी आहे। चाहे वॾा बि हुजनि, भले तव्हां करो पंहिंजी मर्ज़ी जी। त छा थींदो आहे, इन सां न माण्हुनि जो आशीर्वाद बि मिलंदो आहे, ब्लेसिंग बि मिलंदी आहे। है न? ॾिसो घर में अगरि घणा ॼणा बि हूंदा, अगरि असां कोई कमु करूं त चइण में त हा भई आहिनि, लेकिन असांखे सभिनि खे ॿुधाए करे बि हलणो पवंदो आहे। किथे न त पोइ छा ॿियनि जो संकल्प हलंदा आहिनि, न त ॿिया वई पुठियां कुझु चईंदा रहंदा आहिनि। पर इहे न चइणो खपे, पर इहे न करिणो खपे। त इहे परिवर्तन करिणो आहे। परमात्मा चए थो हिन सृष्टि ते हाणे न परिवर्तन जो समय थो वञे। पंहिंजी सोच जो परिवर्तन करो, पंहिंजे बोल जा परिवर्तन करो, कर्म परिवर्तन करो। हाणे हिन समय सृष्टि ते प्रकृति भी परिवर्तन थिए थी। तॾहिं त ॾिस प्रकृति भी काथे बारिश, काथे बाढ़, काथे सूखो, काथे एॾी ठंडी। ये छो थो थिए? छो जी हाणे दुनिया में प्रकृति परिवर्तन थी थिए। इन खां पोइ दुनिया में सदा ही बहारी मौसम रहंदो। जॾहिं सतयुग ईंदो न, सतयुगी दुनिया में सदा ही बहारी मौसम रहंदो। हुते न सर्दी हूंदी, न गर्मी हूंदी, न बारिश हूंदी, सदा ही बहारी मौसम रहंदो। त बाबा चवनि था ॾिसो इन समय हर जगह परिवर्तन थो करे। परमात्मा ही इन सृष्टि ते असां आत्माउनि जी, प्रकृति जी परिवर्तन थो करे। छो जी हाणे ये दुनिया नर्क खां पोइ स्वर्ग अचण वारो। लेकिन उन स्वर्ग वारी दुनिया में ये सृष्टि त रहंदी, ये धरती, पानी, आकाश, हवा, ग्रह सभु रहंदा। लेकिन आत्माऊं जो माण्हू आहिनि न, उहे सभु न रहंदा। सभु धर्म न रहंदा, सिर्फ़ु हिकु ही धर्म रहंदो, आदि सनातन देवी देवता धर्म। जेका देवी देवता आहिनि खे मञण वारा, जेका देवी देवता आहिनि जीअं जीवन जीअण में पसंदि कंदा आहिनि न, जंहिंखे लक्ष्मी नारायण पसंदि आहे, जंहिंखे राधे कृष्ण पसंदि आहे, जंहिंखे राम सीता पसंदि आहे, जेके उन्हनि जी दुनिया में जो मर्यादायूं हुयूं, जो ख़ुशियूं हुयूं। भई हाणे कोई मुस्लिम हूंदो, हाणे कोई मुस्लिम त उहो पंहिंजे धर्म जे हिसाब सां ई हलंदो, ओड़ा ई कपिड़ा पाईंदो, उहा ई टोपी पाईंदो, उहा ई उनखे त नमाज़ करण में सुठो लॻंदो। लेकिन सतयुग में ईअं न हूंदो। सतयुग में त कोई भक्ति ई न कंदो आहे, कोई पूजा ई न कंदो। भले लक्ष्मी नारायण चैतन्य में हूंदा त बि उन्हनि जी कोई आरती न उतारंदो। छो जी सतयुग में भक्ति हूंदी ई न आहे। उहो भॻवान न आहिनि, उहो हुते महाराजा महारानी आहिनि। उन्हनि जे राज्य में सभु माण्हू सुख शांति में रहंदा आहिनि। भले उहो महाराजा महारानी आहिनि त बि उन्हनि जे अॻियां ईअं न की माण्हू कोई ईअं झुकंदो, रिगार्ड रिस्पेक्ट ॾींदो। भई असांजो जो प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहे, ऐं प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट कंहिंजे शहर में अचे त माण्हू हुन जा पेर थोरी पईंदा। हा भई हा इहे असांजो प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहे, एतिरो ई न। किथे किथे माण्हू उन्हनि खे रिगार्ड बि ॾींदा आहिनि, रिस्पेक्ट बि ॾींदा आहिनि। उहे सत्य में बि असांजे राज्य लक्ष्मी नारायण महाराजा महारानी हूंदो, लेकिन ईअं न की असां उन्हनि जा पेर पाऊं, आरती उतारूं, उहा भॻवान आहिनि कोई न। सभु पंहिंजो जीवन सुख शांति सां जींदा।
त अहिड़ी दुनिया अचण वारी आहे, लेकिन उन दुनिया में केरु हलंदो जंहिंखे अहिड़ी जीवन जीअण में सुठो लॻंदो। हाणे कोई सिख खे चओ कि लक्ष्मी नारायण जीअं रहो उहो रहंदो, उहो त चईंदो न मां पंहिंजी पहिरियों इहा जेका सरदार हूंदा आहिनि उहो कंदमि पहिरियों, मूंखे त इहो सुठो लॻंदो आहे, मूंखे त अहिड़ो पहनावो खपे। त सिख धर्म वारा स्वर्ग में ईंदा ई न, मुस्लिम धर्म वारा स्वर्ग में ईंदा ई न, क्रिश्चन धर्म वारनि खे चओ लक्ष्मी नारायण जीअं रहणु पसंदि कंदव, अचलो उन्हनि जहिड़ो पहनावो, उन्हनि जी दुनिया में इहे प्रेयर वेयर चर्च वर्च त हूंदो ई न, जीसस त हूंदो ई न, त उन्हनि खे बि सुठो न लॻंदो। कि कृष्ण जे भगत खां पुछो भई तव्हांखे उन जी दुनिया में हलणो आहे, लेकिन उते कृष्ण जी भक्ति न हूंदी, त कई कट्टर भगत बि हूंदा आहिनि, चईंदा आहिनि न न न मूंखे त भॻवानु कृष्ण जी भक्ति करण में सुठो लॻंदो आहे। त ॾाढा ई थोरा माण्हू हूंदा जो कृष्ण जी दुनिया में हुन सां गॾु रहण जे लाइ पसंदि कंदा, त हिन करे सभु न हलंदा। हनुमान जे भगत खां पुछो गणेश जी, उहो त चईंदो न मूंखे त पंहिंजे जीवन में सदा गणेश जी मूर्ति जी भक्ति ई करणी। त अहिड़ा माण्हू थोरी हलंदा स्वर्ग में त उहा हलंदा जेका लक्ष्मी नारायण जीअं रहणु पसंदि कनि, जेका सदा पंहिंजो जीवन जीअनि सुख शांति ख़ुशी सां। भई असांखे जीवन हीअं ई हिन लाइ थोरी मिलियो आहे सॼो ॾींहुं बसि आरती उतारंदा रहूं, पाठ पूजा ई कंदा रहूं, इहे त माण्हुनि हीअं ठाहे छॾियो आहे। भॻवान बि न चईंदो आहे कि तव्हां हीअं करो, भॻवान बि चईंदो आहे कर्म योगी ठहो, कर्म खे सुधारो। सॼो ॾींहुं पाठ करण सां कर्म थोरी सुधरनि था माण्हू जो। हाणे टिकाणे वञण सां, मंदिर वञण सां, तीर्थ करण सां कर्म सुधरनि था? अगरि इहे सभु करण सां कर्म सुधरनि था त जिते बि धार्मिक स्थान आहिनि, तीर्थ आहिनि, हुतां जा माण्हू केॾा सुठा हुजणा खपनि। त मेन आहे कर्म सुधारणु। माण्हू कर्म नथो सुधारे, पंहिंजी सोच नथो सुधारे, पंहिंजा बोल नथो सुधारे, बसि सुबुह शाम भोग लॻाइनि था, भक्ति कंदा रहनि। त इहे मनुष्य इहे सम्झे ई नथो। गीतायूं पढ़े थो लेकिन अर्थ नथो सम्झे। गीता में लिखियलु आहे कर्म योगी ठहो। योग अर्थात परमात्मा खे यादि करणु। परमात्मा खे यादि करे कर्म कंदासीं न, ईअं सम्झी करे कि उहो मुंहिंजो पीउ आहे, त असांजी सोच बोल कर्म आपे ई परिवर्तन थी वेंदी। त मेन आहे असांखे कर्मनि खे सुधारो। सतयुग में सभिनि जी सोच बोल कर्म सुठा हुया त सुख शांति हुई, त कोई भक्ति कंदो ई न हुयो, कोई जप तप तीर्थ कंदो ई न हुयो, कोई जाप जपंदो ई न हुयो, कोई मंत्र जपंदो ई न हुयो, कोई अहिड़ियूं अष्ट रत्न हिननि जी अंगूठी पाईंदो ई न हुयो, है न। ॾिसो जेतिरा माण्हुनि जा कर्म बिगड़िया आहिनि न, ओतिरो भक्ति वधे थी। ऐं माण्हू सिंपल इहे सोचे वठे कि मूंखे जेका कर्म असांखे परमात्मा सिखाए थो, असांखे सुठो सोचणो आहे, सुठो ॻाल्हाइणो आहे, सुठो कर्म करिणो आहे। साम्हूं वारो भले मूंखे 10 गारियूं ॾे, लेकिन मूंखे पंहिंजी सोच खे सुठो ई रखिणो आहे, मूंखे पंहिंजे बोल खे सुठो ई रखिणो आहे, मूंखे पंहिंजे कर्म सुठा ई रखिणा आहिनि। उन्हनि जे बोल बिगड़नि लेकिन मुंहिंजा न बिगड़नि। इहा ध्यानु ॾियण ई असली तप आहे न। भॻवानु हिन सां ख़ुशि थींदो आहे। भॻवानु अहिड़े घरनि में भॻवान जी कृपा रहंदी आहे जिते हर इंसान हिक ॿिए सां सुठी रीति हले, मिठी रीति हले, मिली जुली करे हले न। घर में भले ई माण्हू एॾी भक्ति करे थो, एॾो पाठ पूजा करे थो, कोई कंहिंखे थो मञे, कोई कंहिंखे थो मञे, लेकिन अगरि घर में अशांति, दुख, परेशानी आहे, परेशानी परिस्थितियूं त ईंदियूं, उहो त
चलो असांजो पार्ट असांजा जेका पिछले जन्मनि जा कर्म, लेकिन उन परिस्थितियुनि में बि माण्हू घबराए न, रोए न, हलचल में न अचे। सम्झी त विया ई आहिनि न, दुनिया में ॾिसो था काथे छा काथे छा काथे छा, त इहे सिखंदा वञो। दुनिया में काथे छा त थिए ई थो, त इहे सिखंदा वञो भई दुनिया में हीअं बि थिए थो अॼुकल्ह, त हुन अनुसार असां सावधान थी करे हलूं। ईअं छो सोचूं असां सां बि न थिए, ईअं न सोचो, सावधान थी करे हलो। भई अॼुकल्ह ॾिसो स्कूलनि में बि केॾो गंद थो थिए, तव्हां त ॾाढो हुन सां मोकिलियो था स्कूलनि में ॿारनि खे, लेकिन अॼुकल्ह स्कूल बि सेफ न आहे। त हिन जो मतिलबु इहे न ॿाहिरि बि सेफ्टी न आहे, त असांखे सावधान थी करे पंहिंजे जीवन में हलणो आहे। कोई बि पंहिंजी नेगेटिव सोच न रखणी आहे कि ईअं न थी वञे, ईअं न थी वञे। पंहिंजी सोच खे सदा पॉज़िटिव रखी, पंहिंजी वृत्ति खे हमेशह शुद्ध रखी, असांखे सोचे सम्झी करे अटेंशन रखी जीवन जीअणो त आहे ई सही न। जेसिताईं हाणे कलयुगी दुनिया आहे तेसिताईं असांखे जीवन में त रहणो ई आहे न, कर्म त करिणो ई आहे, रोटी त खाइणी आहे, रोटी खाइण लाइ कमाइणो त आहे ई सही। त बाक़ी ज़्यादा जो लालच हूंदी आहे, हबच हूंदी आहे कि असां एतिरो कमायूं, हीअं करूं हूअं करूं, उहो हिन दुनिया में न करो। जेतिरो थी सघे साधारण हलो, साधारण खाओ, साधारण पीओ। भले माण्हू त चईंदा, तव्हां अॼु हाई फाई बि हलंदव त बि चईंदा, साधारण बि हलंदव त बि चईंदा। असांखे पंहिंजी सेफ्टी ॾिसणी आहे न, असांखे पंहिंजी हिसाब ॾिसणो आहे कि मां केतिरो करे थी सघां, हुन हिसाब सां हलणु। बाक़ी देखा देखी में हलंदासीं त ॿियो ई झंझट में फसी वेंदासीं न, ॿियो ई दुख परेशानी में फसी वेंदासीं। इन करे बाबा चवनि था साधारण जीवन जियो, उहो ई सुठो आहे हिन दुनिया में। ज़्यादा शौक़ु रखणु, ज़्यादा दिखावो में न वञो। अच्छा, मीठी मीठी सिकिन ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना सेवा में मान शान जे कच्चे फल के त्यागे सदा प्रसन्नचित रहण वारा अभिमान मुक्त ठहो। बाबा चवनि था कि ॾिसो दुनिया में न इच्छायूं माण्हुनि जी हूंदियूं आहिनि। कहिड़ी इच्छा? हिकु त चीज़नि जी इच्छा, ॿियो रॉयल इच्छा हूंदी आहे नाम मान शान जी, है न। वैसे माण्हू चए मूंखे कोई इच्छा न आहे, लेकिन माण्हुनि खे इच्छा हूंदी आहे मुंहिंजो नाम थिए, मूंखे बि मान मिले, मूंखे बि माण्हू मान ॾियनि, सम्मान ॾियनि, मां बि वॾो माण्हू थी करे हलां। जो नाम सां सेवा कंदा आहिनि न, उन्हनि खे थोरो समय जे लाइ उन्हनि जो नाम थी वेंदो, लेकिन आंतरिक जो ख़ुशी थींदी आहे, जो प्राप्ति थींदी आहे, उहो न मिलंदी। अॼु असां कोई कमु करूं था, असां सोचूं था हा हीअं कंदासीं, हीअं कंदासीं, माण्हुनि जे अॻियां नाम बि थींदो। हीअं ई कंदो आहे न माण्हू। अॼु पैसो न आहे लेकिन त बि माण्हू करे थो, ताकी माण्हुनि जे अॻियां मान रहे असांजो, माण्हुनि जे अॻियां बि असां वॾो थी करे हलूं। लेकिन प्राप्ति त कुझु न आहे, प्राप्ति कुझु न आहे। जिते दिलि सां कमु कंदव न उते प्राप्ति। नामन शान जे लाइ कमु कंदा त प्राप्ति न आहे, छो जी कच्चो फल खाई छॾियो। अॼु असां कोई कमु बि करूं था, माण्हू सुठी भाॼी बि ठाहे थो, सोचे थो हा ॾाढी सुठी ठाहींदी, सभिनि खे पसंदि ईंदी, सभई मुंहिंजी तारीफ़ कंदा, है न। त तव्हां इहे सोचो तारीफ़ कंदा, तव्हांजी सभिनि तारीफ़ बि कई, तव्हां ॾाढा ख़ुशि बि थी वियो,
त तव्हां अॻियां जे लाइ जमा न कयो। ऐं तव्हां सोचो हा भई न मां सभिनि जे लाइ ठाहियां थी, सभु खाईंदा, मिली करे खाईंदासीं बसि। पोइ कोई तव्हांजी तारीफ़ करे न करे, तव्हांखे लॻे कि न मूंखे त भई ईअं ई इच्छा थी, मां त ठाती वई, त उहो जमा थी वियो। मतिलबु जेतिरनि माण्हुनि खे उहो भाॼी खाईंदे हुए सुख मिलियो, उहो जमा थी वियो तव्हांजो। त तव्हांखे हाणे ई खाई छॾियो, हाणे ई ख़ुशि थी वियो कि हा माण्हुनि मुंहिंजी ॾाढी तारीफ़ कई, त उन समय ई कचो फल खाई छॾियो, पोइ जमा न थींदो। त कई ॿार सोचंदा आहिनि कि मूंखे मान मिलणो खपे, लेकिन इहो मान बि न, पोइ कॾहिं मान अभिमान में बदिली वेंदो कि हा मां ॾाढी सुठी भाॼी ठाहींदी। पोइ जो मान मिलियो न उहो कॾहिं अभिमान में बि परिवर्तन थी वेंदो कि हा मूं जहिड़ी भाॼी त कोई ठाहींदो ई न आहे, ॾिस मां उन जी ठाती न, सभिनि खे ॾाढी वणी। त उते प्रसन्नता न थींदी, जिते अभिमान हूंदो आहे न उते ख़ुशी न हूंदी आहे। त इन करे बाबा चवनि था त इहे सूक्ष्म इच्छायूं हूंदियूं आहिनि माण्हुनि जी, नाम मान शांति, इनखे परखणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। इनखे परखण लाइ ॾाढी विशाल बुद्धि खपे। त बाबा चवनि था अहिड़ी इच्छाउनि खे त्यागो, तॾहिं तव्हां अभिमान मुक्त थी सघंदा। स्लोगन आहे परमात्म प्यार जी सुखदाई झूले में झूलो, त दुख जी लहर न अची सघंदी। छो जी परमात्मा त सुख जो सागर आहे न। अगरि असां परमात्मा सुख जे सागर जे संग रहंदासीं, कीअं? बुद्धि द्वारा, मन में सदा हुनजी यादि रहे, बुद्धि में हुनजी श्रेष्ठ मत यादि रहे। त जॾहिं असां परमात्मा सां गॾु सदा मन बुद्धि द्वारा रहंदासीं, तॾहिं असांजे जीवन में परिस्थिति दुख ईंदे हुए बि असांखे दुख जी महसूसता न थींदी। असां जीअं दुख में बि सदा परमात्मा जे सुख सागर सां गॾु हुनजी सुख जे झूले में झूलंदा रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।